पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंजाब में बरसातुनि दौरान थियल नुक़सान ते ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त लाहौर, रावलपिंडी, डस्का ऐं ॿियनि शहरनि मां बरसाती पाणी कढण लाइ क़दम खणण जी ज़रूरत आहे। पीपुल्स पार्टी बरसात मुतासिरनि खे अकेलो न छॾींदी, खेनि हक़ ॾियारिया वेंदा। जारी कयल बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त फैसलाबाद, ननकाना साहिब, बहावल नगर ऐं ॿियनि शहरनि में बि पाणी बीठल आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त बरसातुनि दौरान जिन माण्हुनि जे घरनि खे नुक़सान पहुतो उन्हनि खे इमदाद जी ज़रूरत आहे। संदसि चवणु हो त बरसातुनि सबबि पंजाब जे ॿाहिराड़ियुनि में बि नुक़सान थियो। ज़रई शोबे सां थियल नुक़सान जो बि अज़ालो कयो वेंदो। हुन चयो त पीपी पंजाब जी बरसात मुतासिरनि खे अकेलो न छॾींदी, खेनि हक़ ॾियारी वेंदा। अहम ख़बर खां अवां खे आगाही ॾियूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंजाब में बरसातुनि दौरान थियल नुक़सान ते ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त लाहौर, रावलपिंडी, डस्का ऐं ॿियनि शहरनि मां बरसाती पाणी कढण लाइ क़दम खणण जी ज़रूरत आहे। पीपुल्स पार्टी बरसात मुतासिरनि खे अकेलो न छॾींदी, खेनि हक़ ॾियारिया वेंदा। जारी कयल बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त फैसलाबाद, ननकाना साहिब, बहावल नगर ऐं ॿियनि शहरनि में बि पाणी बीठल आहे।